मुश्किलात एक इंसान जी जिंदगी जो हिस्सो आहे, अचणी वञणी आहे। पर इन मुश्किलात जी घड़ी में दबले जहिड़ो बूथ करे कॾहिं बि न वेजाए, रस्ता न मिलंदा अथई, मायूस न थी जाए। याद रखो इंसान मुसीबत जे वक्त में जीअण सिखो, जीअण सिखंदो न रस्ता साफ थी मिलंदा। जे दबले वारो बूथ करे ईअं वेठो हूंदे त सोच में कुछ भी न थींदई। करे ॾिस भला, करे ॾिस। मुश्किलात जी घड़ी में इहा सोच रखंदा कयो अल्हम्दुलिल्लाह इन खां बाद में भी का मूंखे भली मंज़िल मिलण वारी आहे। जे मायूस थी वेंदे पोइ दबले जहिड़ी शिकिल थी वेंदी, उन सोच में हलियो वेंदे रस्तो कॾहिं बि न मिलंदे रहो त पाण खे नुक़सान ईंदे। हिकिड़ो मिंट मोबाइल रख, मां वांदो थिया हेॾो लेक्चर मां तोखे वाइदो सेल्फी करां थो। ॾिसो रब्बुल जलाल वल इकराम इंसान खे अशरफुल मखलूक बनायो आहे। मुश्किलात ईंदिया वेंदिया, ईंदिया वेंदिया। जिन खे न आई आहे उन्हनि खे बि ज़रूरु ईंदी, जिन खे आई आहे उन्हनि खां ज़रूरु गुज़री वेंदी। इन वक्त में इहा ही सोच रखे इंसान ये दिन भी गुजर जाएगा, ये वक्त भी हलियो वेंदो, ये वक्त भी हलियो वेंदो। बाक़ी जेकॾहिं इहा दबले जहिड़ी शिकिल करे मथे ते हथ रखी वेंदे कॾहिं बि रास्तो न मिलंदे। रब जी ज़ात जो कसम मां दावा सां थो चवां, जीअण सिखो। जे इन मुसीबत जी घड़ी में ईअं जीअण सिखी वए न त केॾी बि वॾी मुश्किलात ईंदी न तोखे ईअं लॻंदो ॼण मिसाल आहे। बाक़ी मायूस थी वेंदे न। हाय हाय डॉक्टरनि जा नंबर अथई जेब में न, डॉक्टरनि जा नंबर कोन्हे न। भला कम से कम एम्बुलेंस वारे जो त नंबर रखजांइ, कंहिं घर भाती खे बि ॾेई छॾिजांइ, मूंखे कुझु थिए त जल्दी एम्बुलेंस घुराइजो। ख़ुदा जो कसम ईअं जेकॾहिं परेशानी में वेठा हूंदो न त पोइ आख़िर में एम्बुलेंस वारनि जा नंबर बि हथ रखंदा।